तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हीअ आहे खैरपुर मीरस जो बिलावल भुट्टो ज़रदारी पार्क, जंहिंमें दिलखान मेतलो ऐं उनजा ॿ पुट कलीमुल्लाह मेतलो ऐं सलीमुल्लाह मेतलो इंटर थी चुका आहिनि। हे इंटरव्यू आहे बिलावल भुट्टो ज़रदारी पार्क। हीअ गेट आहे हुनजी, ही व्यू आहे ऐं ही जहाज़ आहे। अंकल साहब हे पंहिंजे ॿारनि सां घुमी रहियो आहे ऐं अंकल जी हिकु न्याणी बि आहे फिज़ा। हे अंकल घुमी रहियो आहे पंहिंजे ॿारनि सां, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। हीअ आहे फ़ौजी दिलखान मेतलो, जंहिंजो यूट्यूब चैनल आहे। हीअ आहे फ़ौजी दिलखान मेतलो, जंहिंजो यूट्यूब चैनल आहे DK TV, जंहिंखे तव्हां लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा। हीअ अंकल पंहिंजी फैमिली सां अची रहियो आहे। तव्हां हिन यूट्यूब चैनल DK TV खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा। हीअ वीडियो असां यूट्यूब चैनल ते छॾींदासीं, जेको ऑफिशियल DK TV आहे। हीअ बिलावल भुट्टो ज़रदारी पार्क में इन थी चुको आहे ऐं हाणे हीअ पंहिंजे ॿारनि खे ॿेड़ियुनि में विहारींदो, जेको कलीमुल्लाह ॿेड़ी हलाए करे इन पाणीअ में घुमाईंदो। हलो बाबा हलो अंदरि। हे सलीमुल्लाह मेतलो, सलीमुल्लाह हेरे ॾिस। हा हे आहे सलीमुल्लाह मेतलो। हे अंकल साहब तव्हां कीअं महसूस कर रहे हो बिलावल भुट्टो ज़रदारी पार्क खैरपुर मीरस में? तमामु सुठो, तमामु बहितरीन। ही जेको पार्क बणियो आहे बिलावल भुट्टो जे नाले ते पार्क बणियो आहे खैरपुर मीरस में। हे खैरपुर वारनि जे लाइ हिकु तोहफ़ो आहे ऐं ही नंढे ॿारनि जे लाइ। नंढा ॿार त छा, पर वॾा बि अची हिते इंजॉय था कनि ऐं हिते मज़ो वठी रहिया आहिनि। नंढा वॾा ॿार खेॾी रहिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेको आहे सो ईद जो ॾियारो हुजे, 14 अगस्त हुजे, अहिड़ो को ॾियारो हूंदो आहे त हिते तमामु वॾी रश हूंदी आहे। ऐं ही असां जस ॾियणु था चाहियूं, शाबाश ॾियणु था चाहियूं पीपुल्स पार्टीअ खे, त हे जंहिं जेको आहे सो पार्क बणायो आहे ऐं असांजे लाइ ऐं आवाम जे लाइ हीअ सुठी ॻाल्हि आहे त हीअ पार्क बणियो आहे। हर माण्हू अचे थो इंजॉय करण थो थिए। हीअ वीडियो मां पंहिंजे यूट्यूब चैनल जेको DK चैनल सां मशहूरु आहे ऐं मां उन ते हे जेको आहे सो मोकिलींदुमि ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी जेकॾहिं उन DK चैनल खे तव्हां सब्सक्राइब कंदव ऐं बेल जे बटण खे दॿाईंदो, तव्हांजी महिरबानी थींदी। ऐं हिन टाइम जेको आहे मुंहिंजा नंढा नंढा बालक आहिनि, कलीमुल्लाह फिज़ा ऐं सलीमुल्लाह मूंसां गॾु आहिनि ऐं हिन वक़्तु असां वञी रहिया आहियूं हिन पार्क झूलण जी तरफ़ ऐं हिन ॿारनि खे मां झूलण ते विहारे उनजो मज़ो वठाईंदुसि ॿारनि खे। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी थींदी जेकॾहिं तव्हां मुंहिंजे DK चैनल खे सब्सक्राइब कंदव ऐं बेल जो बटन दॿाईंदव, लाइक कंदव, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं हेॾे ॾिसो हिन झूलण ते ॿार खेॾी रहिया आहिनि। ड्रिजणा थी ॿई ॿार अचण। ही कलीमुल्लाह आहे जेको अंदरों झूले में ईंदो ऐं ही अंदरों हाणे अची रहियो आहे। ओयो थी ठही काॾो निकितो? हा